वधिक नातूं ऐं बेहतरीन वीडियोस ॾिसण जे लाइ असांजो ही चैनल सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दबाईंदा ताकि हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिल सके। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फसुब्हानल्लज़ी बियदिही मलकूत कुल्लि शैइन व इलैहि तुरजऊन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीअना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व बारक व सल्लम। ततीअ थधीअ का कान्ही वेल वेहण जी मतां थी ऊंदा पेर न लही फिरी। इन महफ़िल में आयल सैयदो सादात उलमाए किराम हुजूर जा सना ख़ान वेझे खां परे खां सभु कही आयल दोस्तो दरगाह जा मुरीदो अस्सलाम वालेकुम। यारी शरीफ जे सिलसिले में अल्हम्दुलिल्लाह ही टियों प्रोग्राम हिन दरगाह ते महाना जेको रखियो वियो आहे टियों प्रोग्राम आहे। यारी शरीफ बादशाह पीर दस्तगीर गौसल आज़म कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी इमदाद कुन अज़ बंदे गम आज़ाद कुन दर दीनो दुनिया शाद कुन या गौसे आज़म दस्तगीर इमदाद कुन इमदाद कुन अज़ बंदे गम आज़ाद कुन दर दीनो दुनिया शाद कुन या गौसे आज़म दस्तगीर इमदाद कुन इमदाद कुन। तेरे हाथ मैंने दिया है। सुभान अल्लाह। सुभान जाता मैं पिलनवान। तेरे हाथ मैंने दिया है। तेरे हाथ है लाज आँखों से आज़म। इमदाद कुन अज़ बंदे गम आज़ाद कुन दर दीनो दुनिया शाद कुन या गौसे आज़म दस्तगीर इमदाद कुन इमदाद कुन। निकाला है पहले भी डूबे हुओं को। बोलिए यारो किसको बुधा तो ना साईं बोलिए आप तो सने कितना दफा बुधायो वा। सुभान अल्लाह।
जो महबूब सुभानी को वीडियो जो बेड़ो तायो सुभान अल्लाह निकाला है पहले भी डूबे हुओं को और अब डूबतों को बचा गो से आज़म सुभान अल्लाह इमदाद कुन सुभान अल्लाह भंवर में फंसा है सफीना हमारा अॼुकल्ह जी दुनिया जूं जेके मसला मसाला आहिनि उन जी ॻाल्हियूं थो करे भंवर में फंसा है सफीना हमारा बचा गो से आज़म बचा गो से आज़म इमदाद कुन सुभान अल्लाह कसम है कि मुश्किल तो मुश्किल ना पाया सुभान अल्लाह मुश्किल छाजी सुभान अल्लाह कसम है कि मुश्किल को मुश्किल ना पाया कहा हमने जिस वक्त या गो से आज़म सुभान अल्लाह इमदाद कुन अज़ बंदे गम आज़ाद कुन दर दीनो दुनिया शाद कुन यादों से आज़म दस्तगीर इमदाद कुन सुभान अल्लाह सुभान अल्लाह त हर महीने महबूब सुभानी जे यारी जे सिलसिले में ही प्रोग्राम मुनक़िद कयो वेंदो आहे ऐं महबूब सुभानी जो शान बयान जेको असां करे सघूं छा करे सघंदासीं सिज खे ॾीओ ॾेखारण बराबरि आहे महबूब सुभानी सां गॾु उन महीने जी निस्बत सां कुझु बयान कंदा आहियूं जेको महीनो हलंदो आहे जीअं हींअर सफ़र महीनो हले पियो उलमाए कराम हिन महीने खे सफ़र अल मुज़फ़्फ़र जो नालो ॾिनो आहे सफ़र अल मुज़फ़्फ़र मतिलबु कामयाबीअ जो महीनो ऐं हिन महीने जे बारे में आम माण्हुनि जा अजीब अजीब तासुरात हूंदा आहिनि माज़ल्लाह चवंदा आहिनि त सफ़र महीनो निभागो महीनो आहे नहूसत वारो महीनो आहे हिन में को कमु न कजे न त नुक़सानु पवंदो अक्सर शादियुनि ते वॾी कावड़ हूंदी अथनि शादी हिन महीने में बाबा भुलिजी बि न कजो शादी कंदो कामयाबी कोन ईंदी बाक़ी जेके ॿिया महीना आहिनि उहे सभु शादियूं कामयाब थी वियूं हा बाक़ी महर में सफ़र में शादी न कयो बाक़ी ॿियनि में कयो उहे सभु कामयाब आहिनि चवंदा आहिनि त सफ़र महीने में शादी न कयो रोज़ शादी उहा कामयाब न थींदी आहे मौला अली मुश्किल कुशा जी शादी अम्मा साईं खातून जन्नत सां हिन महीने सफ़र में थी आहे हाणे ॿुधायो त इन शादीअ खां वधीक का शादी कामयाब इन जोड़े खां वधीक को जोड़ो भलो ऐं कामयाब थींदो वरी चवंदा आहिनि त जे शादी कंदो त औलाद न थींदो मौला अलीअ जी शादी थी आहे इमाम हसन इमाम हुसैन बीबी ज़ैनब पैदा थी हा वरी चवंदा आहिनि त औलाद थींदो त नेक सालिह न थींदो हाणे ॿुधायो त इमाम हसन खां वधीक को निमाज़ी इमाम हुसैन खां वधीक को निमाज़ी ऐं साबरीन हा बीबी ज़ैनब खां वधीक का पर्देदार हा थींदो केरु पोइ कीअं था चओ इहे शयूं असांजो तसवुर ख़्यालु अजायो जेको मुआशरे में हलंदो थो अचे उन शइ खे वठी बीही रहिया इस्लाम छा थो चए असांजो दीन छा थो चए असांजो आका हुज़ूर छा था फरमाइनि इन्हनि शयुनि खां थोरो परे हटी विया आहियूं अलाए छो
इहा दीन खां दूरी आहे, तॾहिं असांजी इहे सभु नाकामियूं जूं वजूहात इहे आहिनि जो असां पंहिंजे इस्लाम खां परे थी विया आहियूं, पंहिंजे हुज़ूर जे हुकुमनि खां हदीसुनि खां हटी विया आहियूं। इस्लाम इन शइ जी नफ़ी कई आहे, इन करे इहो को तसवुर न कयो। असांजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं आहिनि। हुज़ूर फरमायो मुतअद्दी मर्ज़ नाहे थींदो। मुतअद्दी मर्ज़ जो मतिलबु हिक खां ॿिए खे जेको मर्ज़ वठे थो उहो हुज़ूर फरमायो आहे उहो मर्ज़ न थींदो आहे जेसिताईं अल्लाह न चाहे। ऐं असां वटि जे कोरोना अची वियो आहे, परे थी वियो, हिक ॿिए खां परे थी वियो। मस्जिद में कोरोना आहे, बाक़ी ॿाहिरि शहर में कान्हे। खाना काबा में कोरोना आहे, मस्जिद नबवी में कोरोना आहे माज़अल्लाह, बाक़ी उते सिनेमा हाल खुलिया आहिनि सऊदी में, हाजी साहब ख़बर हूंदी, उते गॾु माण्हू वेठा आहिनि, उते कोरोना कोन्हे का। भाई खाना काबा परे परे थी वियो, छह फुट जी थी कयो, उते कोरोना थी। हुज़ूर फरमायो आहे जेसिताईं अल्लाह न चाहींदो ओसिताईं का बि बीमारी हिक शख़्स खां ॿिए खे न वठंदी। ॿी हदीस आहे हुज़ूर जी, उनजो मफ़हूम आहे, आका फरमायो चिबरे जो आवाज़ का माना नथो रखे। चिबरे जो आवाज़ का माना नथो रखे। अक्सर असां वटि चिबरो घर में रड़ियूं कंदो, उनखे सिरोटा हणंदा, भीतर हणंदा, हेॾे भाॻो आहे। हाँ मायूं चवंदो फोट, वो कंदो रड़, मायूं चवंदो फोट, उन भाॻे छा आहे वीचारो, कहिड़ो ॾोह कयो तुंहिंजो, उनखे सिरोटा भीतर हणूं। इहो निभाग आहे। बाक़ी घर में जेके म्यूज़िक जा आवाज़ वञनि, गाननि जा आवाज़ वञनि, उहो निभाग कोन्हे को। हाँ वॾो आज़ान थी अचे, तूं टीवीअ जो आवाज़ घटि कोन थो करीं, आज़ान थी अचे, तूं निमाज़ लाइ तयारी कोन थो करीं, इहो निभाग कोन्हे। उन निभाग ते निगाह कोन थी, बाक़ी चिबरे ॾोह कयो आहे। ऐं असांजे हुज़ूर फरमायो त सितारनि जो तासीर का माना कोन थो रखे। भोपन ॾे ॾींदा, भोपा चवंदा तुंहिंजो सितारो गर्दिश में, इनखे पाण सिधो करिणो पवंदो, हाणे सितारो तूं सिधो ॾे। सयारनि जे बारे में, सितारनि जे बारे में पढ़ी ॾिसो, एॾा वॾा आहिनि, धरती जेका आहे इहो कोलो बि सफ़ा नंढिड़ो आहे, इन खां वॾा आहिनि, लखी दफ़ा करोड़ दफ़ा वॾा सितारा आहिनि। ऐं उहे हिकिड़ो माण्हू थो इशारनि सां परे करे। हुज़ूर फरमायो सितारनि जी माना का तासीर नथी रखे। अल्लामा इक़बाल चए थो ये सितारे मेरी किस्मत पे कैसे असर अंदाज होंगे जो खुद अफलाक में ज़ारो ज़ुबून घूमते हैं। ये पाण अफलाक में अर्श में ईअं पिया था घुमनि, मुंहिंजी किस्मत ते असर अंदाज कीअं थींदा। ॿियो आका फरमायो आहे ला सफ़र महीनो कुझु बि कोन्हे। उन जे बारे में का ग़लति तसवुर न ज़हन में रखो, का ग़लति सोच ज़हन में न रखो त सफ़र महीने में हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे, हीअं न कयूं हा त हीअं न थिया, हीअं कयूं हा त हीअं थिया। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। हुज़ूर जी हदीस आहे, मज़बूत हदीस आहे। मुंहिंजी साहिब खे ख़बर हूंदी, हुज़ूर सफ़र महीने जे बारे में फरमायो त ला सफ़रा, सफ़र महीनो कुझु कोन्हे, मतिलबु परेशान न थियो, पाण खे छो परेशान थो करे। हा पाण हुज़ूर जी बि शादी थी आहे सफ़र महीने में। असांजो तसवुर असांजो बदशगुनी आहे, नहूसत आहे, पोइ उन नहूसत में कंहिं माण्हूअ खे निभागो चवणु, इहे सभु शयूं अची वञे। हिकिड़ो सिर्फ़ु सफ़र न, पर ईअं असांजे ज़हन में माण्हू जे ज़हन में अजीब अजीब ॻाल्हियूं हूंदियूं, फलाणो माण्हू निभागो आहे, फलाणी जॻह निभागी आहे। चिबरे जो आवाज़, ॿिली काॻिया टपी वई, सात घड़ी ॾींहं महीना, इन्हनि शयुनि खे निभागो तसवुर कंदा आहिनि। इस्लाम इन शइ जी नफ़ी कई आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का, न को इंसानु निभागो हूंदो आहे, न का घड़ी का सात निभागी हूंदी आहे, न को ॾींहुं निभागो हूंदो आहे, न को महीनो निभागो हूंदो आहे, न को साल निभागो हूंदो आहे। इहे जाहिलियत जे दौर जूं ॻाल्हियूं आहिनि। इस्लाम खां अॻु में इन्हनि शयुनि जो तसवुर इंसानी ज़हननि में हुयो।